अस्सलाम वालेकुम दोस्तो, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? हिक ॾींहुं उस्ताद क्लास में शागिर्दनि खां पुछियो त इहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके निमाज़ नथा पढ़नि। उते हिकु शागिर्द मासूमियत सां जवाबु ॾिनो त जेके माण्हू वफ़ात करे विया आहिनि इहे निमाज़ नथा पढ़नि। वरी ॿिए शागिर्द जवाबु ॾिनो त जिन खे निमाज़ पढ़णु नाहे ईंदी इहे नथा पढ़नि। वरी टीं शागिर्द जवाबु ॾिनो त जेके माण्हू मुस्लमान न आहिनि इहे निमाज़ नथा पढ़नि। वरी चौथे शागिर्द जवाबु ॾिनो त जेके माण्हू अलाह खां नथा ॾिजनि इहे निमाज़ नथा पढ़नि। उन तरह सां सभिनी शागिर्दनि पंहिंजी पंहिंजी राय ॾिनी। हाणे असां मुंहिंजा जेके निमाज़ नथा पढ़नि इहे कहिड़ी कैटेगरी जा माण्हू आहिनि? छा इहे मुर्दा आहिनि या उन्हनि खे निमाज़ पढ़णु न आहे ईंदी, या इहे मुस्लमान ई न आहिनि, या त इहे अलाह खां ई नथा ॾिजनि? जे न त पोइ असां निमाज़ छो नथा पढ़ूं? हिन मसइले ते थोरो न बल्कि तमामु घणो सोचण जी ज़रूरत आहे। 24 कलाकनि मां सिर्फ़ु अधु कलाकु अलाह पाक जी इबादत लाइ कढो त सभु भलो थी वेंदो। अलाह पाक असां सभिनी खे निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।